अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार। अॼु बहितरीन अपडेट पंहिंजा वेरी मेगा सोप सीरियल जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहानी रिव्यू कंदासीं ऐं अपडेट तव्हांखे ॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे दोस्तों। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों दरअसल जेको आहे पंहिंजा ड्रामे में हाणे जेको सांवल सलाह ॾिनी आहे न, इन सलाह सां ही रावल ऐं दिलावर बची वेंदा। अगरि हीअ सांवल जी सलाह खां बग़ैर वञनि हा न, इहे अकबर ख़ान जे हथां मारिया वञनि हा, ॿई ॼणा दुफ़ थी वञनि हा। तंहिंजे करे सांवल जी सलाह ते ही हलिया आहिनि ऐं सांवल ई इन्हनि खे बचाईंदो अकबर ख़ान जे हमले खां ऐं ॿई उतां बची निकिरंदा। ऐं पोइ इन्हें ख़बर पवंदी जेको असांजो मंसूर ख़ान, ही सोचींदा मंसूर ख़ान असां सां धोखो कयो आहे, पर मंसूर ख़ान सां बि धोखो थियो आहे। पोइ हिननि जो पाण में इख़्तिलाफ़ात शुरू थी वेंदा मंसूर ख़ान सां। अकबर ख़ान सम्झी वेंदो त हिन खे शक थी वियो आहे। अहिड़े हिसाब सां अचण वारा एपिसोड ज़बरदस्त बहितरीन हाई लेवल जा थियण वारा आहिनि। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।